के ख्याल में त अज पंहिंजे अंगण ते सिंध जो शऊर हली आयो आहे ऐं ही जेके बि दोस्त वेठा आहिनि मांझी साईं इहो सिंध जो शऊर आहे जेके हिन सॼे अमल ऐं आउं चवां थो त हीउ जेको कुझु थियो आहे इन जी बि एॾी वॾी अहमियत न आहे जेका जॾहिं मांझी साईं सां सोशल बाइकाट कयो वियो हिन सॼे तरह खे रोकियो वियो हो त दरगाह ते नाहे वञिणो मांझीअ वटि नाहे वञिणो हिन अंगण ते नाहे अचिणो ऐं केतिरा ई भेरा मांझी ते हमले करण जूं ऐं ॿियूं बि जेके हिन साज़िशूं थियूं त आउं चवां थो त इहे सभु हिकिड़ो जेको सॼो सिलसिलो आहे उनखे पाण सभिनी दोस्तनि खे ॾिसणो पवंदो त हीअ हिकु वॾी साज़िश आहे ऐं उहा साज़िश रुगो मांझीअ जे ख़िलाफ़ु न आहे पर हीअ साज़िश तसौफ़ जे ख़िलाफ़ु आहे सिंध जे शऊर जे ख़िलाफ़ु आहे सिंध जी सान्याह जे ख़िलाफ़ु आहे उनजे करे इनखे मुंहुं असां अवां सभई ॾींदासीं डॉक्टर अरफाना जामी साहिबु मुश्ताक साईं मीराणी इमदाद चांडियो महेश साहब ताज मरी इमदाद काज़ी ॿिया दोस्त जेके बि ॻाल्हाए आया उन्हनि जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उन्हनि सां ई सहमत आहियां पर आउं हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि त राग ऐं रक्स सिंध जे नेचर में आहे फितरत में आहे इहो असांजे रत में जोड़े थो रक्स जी जेका ख़ालिक आहे उहा संबारा हुई मोहन जे दड़े जी जंहिंखे पाण नाचणी था चऊं ऐं राग जी असां वटि साईं लतीफ़ खां वधीक ॿियो केरु आहे जंहिं राग ॾिनो साज़ ॾिना हर शइ ॾिनी असीं त लतीफ़ जा असीं त झोक जे शाह शहीद जा असीं बेदल ऐं बेकस जा असीं सचल जा भगत कंवरराम जा पोइ लॻायूं त असीं जिन जा पोइ लॻायूं असीं सम्झूं था त असां मांझीअ जा बि अक़ीदतमंद आहियूं मांझीअ जा बि पोइ लॻायूं छाकाणि त उहो जेको साज़ आहे उहा जेका तंद आहे अॼु मांझीअ जे हथ में आहे ऐं हीअ तंद विढ़े थी तलवारुनि सां पाकिस्तान रियासत में मज़हबी माण्हू जेकॾहिं तव्हांजे ख़िलाफ़ु था बीहनि तव्हां सम्झो त हीअ उहा रियासत आहे जे हिन रियासत जे सभिनी मामलनि में मज़हब जी न पर फ़िरक़नि जी बि मुदाख़लत आहे ऐं उन मुदाख़लत खे जेसि ताईं न रोकींदासीं तेसि ताईं हिन क़िस्म जूं जेके साज़िशूं आहिनि उन्हनि खे कोन रोके सघंदासीं उनजे लाइ ज़रूरी आहे त असां सम्झूं था त सिंध हुकूमत या DIG शहीद बेनज़ीराबाद जो इहो चवणु त बाबा मांझीअ वारे मामले खे पुलिस ॾिसे आउं चवां थो त जीअं तव्हां ॿियनि दरगाहनि ते सिक्योरिटी मुहैया कई आहे ईअं मांझीअ खे सिक्योरिटी मुहैया कयो तव्हांखे फतेहपुर जो वाक़ियो यादि आहे तव्हांखे कलंदर जी मज़ार यादि हूंदी तव्हांखे शिकारपुर ऐं जेकबाद में जेको आहे सो मातमी जुलूसनि ते ख़ुदकश बमबारनि जूं हरकतूं यादि हूंदियूं हे भली 20 जो टोलो हुजे पर हिननि 20 जे टोले खे गुमराह करे मांझीअ जे ख़िलाफ़ु को वॾो ममण मचाए सघनि था उनजे करे आउं चवां थो त सिंध हुकूमत खे खपे त मांझीअ खे सिक्योरिटी ॾिए ऐं पुलिस जेको आहे हिन सॼे मामले खे रुगो बोर्ड लाहिण वारे या उन ॾींहुं नारा हणण या जेको आहे सो कूड़ी जेका इल्ज़ाम तराशी कई वई उनखे रुगो न ॾिसे पर ही जेको सोशल बाइकाट खां वठी जेके बि मामला थिया आहिनि उन्हनि सभिनी खे नज़र में रखी ऐं हिन केस खे जेको आहे पुलिस खे ॾिसणु खपे सिंध हुकूमत खे जेको आहे सो बिलावल साहब ॿिया ख़ुदि जेको आहे सो सेक्युलर ऐं सूफ़ीज़म जा प्रचारक रहिया आहिनि उनजे करे हिन वक़्तु जेकॾहिं तसौफ़ जे सभ खां वॾे प्रचारक मां थो चवां त सिंध में हिन वक़्तु राग जे ज़रिए सभ खां वधीक जेको पैगाम तसौफ़ जो पहुचाए थो उहो मांझी फ़क़ीर आहे सभ खां वधीक हींअर जेके तसौफ़ जा तालिब आहिनि उहे हिन दरगाह ते पढ़ण था अचनि ऐं मांझी जेको आहे उहो तसौफ़ जो ऐं सिंध जे सूफ़ीज़म जो हिकिड़ो रूह आहे ऐं उन रूह खे बचाइण मां सम्झां थो त असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे असां सभिनी खे जेको आहे गॾिजी करे हिन सॼी साज़िश खे नाकाम करणो पवंदो ऐं हिननि साज़िशुनि खे नाकाम कंदासीं त असां अॻियां वधी सघंदासीं महिरबानी